हाँ दोस्तों मां हींअर मौजूदु आहियां टंडो वाला यार में ऐं हीउ ॾिसो नौजवान हे जेको आहे वेझी निकिता आहिनि। अबा पाणी केतिरो आहे विच ते? पानी तकरीबन हेठि 20 फुट आहे। 20 फुट पाणी हे विझी निकिता आहिनि। हिन दोस्त खे अधु कलाकु थियो आहे ऐं मूंसां मौजूदु आहिनि अब्दुल्ला तुर्क ऐं अली साहब ऐं टंडो वाला यार में मां हींअर तमामु घणी मौज मस्ती थो कयां। ॿिए बि संगत आहे, मियूं बि आहिनि। अबा दोस्त हथु मथे कयो। ओए दोस्त इहे सभु विझ आहे माना पासे ते था वञनि, होॾे विच ते नथा वञो छो यार? हा मूंखे न आहिनि उहा ड्रेस न आहे पातल त मां विच ते वञी ॾेखारियां तव्हांखे। तव्हां विच ते वञो। हे सभु दोस्त हिते वेंझण लाइ मौजूदु आहिनि। गर्मी एतिरी न आहे, सावक लॻी पई आहे। जाॾे काॾे ॾिसंदव तव्हां बनियूं ॿारा ऐं वण टिण, तंहिंजे करे एतिरी गर्मी न आहे। बाक़ी हींअर ॾाढो हिते मौज मस्ती कंदा आहे दोस्त, सभु वेझी निकिता आहिनि। अब हाथ नहीं है बिल्कुल वेंची निकता है। वाह वाह तमाम हिते मौज मस्ती था कनि दोस्त पिया। माशाल्लाह एंजॉय लगी पे यार, एंजॉय लगी पे। ओ हिकिड़ो अब हथ मथे कर, पूरी हेठि हले वियो। मता वण का जंप ने डाले मूवी भी बन जाए। मज़ो लॻो पिया ऐं एंजॉय आहे। नज़ारा कराइजनि टंडो वाला यार।